अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु बादशाह जी, जेको पहिरीं त बादशाह हो पर पोइ उन में बादशाही छॾे फ़क़ीर बणिजी वियो। दोस्तों कहाणी शुरू करण खां पहिरीं अव्हां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगर मुझे चैनल ते नवां आयो तो बराए मेहरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों हिकिड़ो बादशाह हो। बादशाह तो पाण धनी ताला है, पर ही एक कूड़ी ज़मीन के टुकड़े जो बादशाह हो, जैसे औलाद कोन थींदो हो। घणे ही पीर फ़कीर दवा दस पता पर को अड़ो हल न थे जैमां इनके औलाद थी पवे। नेठ औलाद की गणती में पंहिंजे बादशाही जो समूरो कमकार वज़ीर के हवाले करे पान शहर छड़े एकड़े इट वाटी ते ऊंधी मंजी करे सुम्ही पियो। उन्हीं इट वाटी वारे गस तां घणो करे फ़कीरन जा गस हुंदा हुआ। हिकिड़ो ॾींहुं खुदा जो अड़ो थियो जो हिकिड़ो टोलो सामी फ़कीरन जो उतां अची लांघाव थियो। ॿिया सब फ़कीर बादशाह तां ओरांगींदा हलिया विया, पर उन्हनि में हिकिड़ो वॾी जमार जो पोड़ो फ़कीर हो। इहो जॾहिं बादशाह जे वेझो आयो त उनखे ओरांगण खेसि तमामु ॾुखियो लॻो ऐं बादशाह के चयईं ते खुदा जा बंदा उथी जाइ ॾे त आउं लंघे वञा। बादशाह जवाब ॾिनसि, फ़कीर जीअं ॿिया माण्हू लंघे विया आहिनि तीअं तूं बि लंघे वञ। फ़कीर चयो, बाबा मूं पंहिंजी सॼी जमार में माकोड़ी बि कोन ओरांगी आहे, सो तूं इंसान के कीअं ओरांगियां, उथी जाइ ॾे। बादशाह को बि जवाब न ॾिनो ऐं माठ में रहियो। फ़कीर दिल में समझो तो ज़रूर हिनके का वॾी गणती आहे, जंहिं करे ही माण्हू टिवाटी वसाए ऊंधी मंजी करे हिते सुतो पियो आहे। फ़कीर बादशाह के चयो, बचा तोखे का तकलीफ़ आहे त मूंखे ॿुधाए, मन तुंहिंजी का मदद करे सघां। बादशाह फ़कीर जा इहे लफ़्ज़ ॿुधी जवाब ॾिनो, फ़कीर साईं अल्लाह जो ॾिनो सभु कुझु आहे। आउं बादशाह आहियां, फ़क़ति औलाद जो प्यासी आहियां, जंहिंजे फ़िक्र में अहिड़ा हाल थिया आहिनि। फ़कीर इहा ॻाल्हि ॿुधी चयो, बाबा औलाद खुदा पाक जे हथ में आहे, उनखे सभ का ताक़त आहे, पर हाणे आउं उन साईं जे दर ते सची दिलि सां तुंहिंजे हक़ में दुआ थो घुरां। इहो मालिक कंदो त तोखे पुटु थींदो। तूं ही टिवाटो छॾे मोटी वञ ऐं खुदा ते भरोसो रख। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, जेकॾहिं तोखे औलाद थियो त माल मिल्कत ऐं बादशाही सभु तोखां वेंदी हली ऐं तूं दुनिया जे तमामु घणनि तकलीफ़नि में अची वेंदे। बादशाह इहो ॿुधी फ़कीर के चयो, साईं औलाद तमामु प्यारी में प्यारी शइ आहे, उन तां जाल माल सभु कुर्बान थियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पोइ फ़कीर हिनखे दुआऊं कंदो पंहिंजी वाट वठी हलियो वियो ऐं बादशाह फ़कीर जे दिलासे ते पंहिंजे रब ते भरोसो रखी पंहिंजी महिलात में मोटी आयो। खुदा जी कुदरत सां थोरे घणे ॾींहं बादशाह जे घर में उमेदवारी थी। 10 महीने ख़ैर सां पुटु ॼायो। हर तरफ़ मुबारक मुबारक जा आवाज़ उथी विया। सॼी महिलात बल्कि सॼे शहर में ख़ुशियूं थी वियूं। वीचारो बादशाह, जंहिंखे औलाद मिलण जी उमेद ई कोन हुई, सो ॾिसो त ख़ुशीअ में कपिड़नि में न पियो मापे ऐं पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कयाईं त ख़ज़ाने जा दर खोले छॾियो, भले ग़रीब गुरबो सभु को भले खणे ऐं ख़ैर ख़ैरातूं करियो। मिसकीननि ऐं मोहताजनि खे ख़ूब खारायो। हुकम जी देर हुई, सभु कम शुरू थी विया ऐं इहा ख़ैरात कई ॾींहं हलंदी हली, पर आख़िर ख़ज़ानो खुटी वियो। बादशाही मां फिरी खुटल हिकिड़ो फ़कीर बणिजी पियो। वज़ीरनि ऐं नौकरनि जॾहिं बादशाह खे अहिड़ी हालत में ॾिठो, तॾहिं हुकूमत जूं वाॻूं पंहिंजे हथ में करे बादशाही राणी के शहर मां लोधे कढी छॾियो। दुनिया जो दस्तूर आहे त बादशाह हुजे या अमीर, पर सभु को बीठे जो आहे, ग़रीब जो तो खुदा खां सवा को बि साथी कोन्हे। सो वीचारे बादशाह भी पंहिंजी राणी ऐं मासूम शहज़ादी समेत शहर छॾे खणी जंग जो रस्तो वरितो।
बादशाह पुट जी ख़ुशी में न रुगो बादशाही खज़ानो लुटायो पर शहर के वॾनि शौकारनि खां बि घणो कर्ज़ खयो। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त बादशाह खां बादशाही तख़्त छॾाए वज़ीर हुकूमत पंहिंजे हथ में कई आहे ऐं खेसि शहर खां ॿाहिरि वञण जो हुकुम मिलियो आहे, तॾहिं ॿियनि थोरे कर्ज़े वारनि खणी माठ कई। पर हिकिड़ो शौकार जेको सौदागर हो सो पंहिंजे कर्ज़ ओगाड़णु ज़रूरी ॼाणे बादशाह जी ॻोल्हा लाइ पुठियां काए पियो ऐं हिकिड़े झंग में वञी बादशाह खे हथु कई ऐं पंहिंजे कर्ज़ लाइ चयाईं। बादशाह खे चयईं त कीअं बि करे मूंखे पंहिंजा पैसा ॾे, पोइ तुंहिंजी ख़ुशी जेॾां वणई तेॾां हलियो वञ, सवाइ पैसनि वठण जे असल आऊं कोन छॾींदुसि। बादशाह ॾाढो हैरान थियो, चयईंसि त अदा हींअर आऊं किथां आणियां, पैसा त तुंहिंजा बराबरि आहिनि, पर हिन वक़्तु त मूं वटि सवाइ अलाह जे नाले खां ॿियो त कुझु बि कोन्हे। ॿिया असीं टे सिर आहियूं, ख़ुदा चङो वक़्तु कयो त तोखे तुंहिंजा पैसा पहुचाए वेंदुसि। सौदागर इहा ॻाल्हि क़बूल कई, पर चयईं त चङो तूं पंहिंजो मासूम जेको पुटु आहे इहो तेसीं मुंहिंजे हवाले कर, जॾहिं पैसा मोटाई तॾहिं पुटु बि मोटाए वठिजांइ। बाक़ी जेकॾहिं तूं सम्झे थो आऊं हितां ईअं हलियो वञा सो ख़ाली हथे आऊं बि कोन वेंदुसि। बादशाह ॾाढो लाचार थियो ऐं ॿी का वाह न ॾिसी पुटु खणी हुनजे हवाले कई, जेको वठी सौदागर पंहिंजे घर आयो। होॾा मासूम जा माउ पीउ रोईंदा रहिया ऐं दिलि में ख़्यालु कयूं त वरी हिन को इहो फ़क़ीर गॾिजी वञे त खांसि दुआ कराए को ॿियो पुटु वठूं। घणी ॻोल्हा कयूं पर इहो फ़क़ीर हथ न आयनि। हाणे ही ग़रीब झंग मां काठियूं करे विकिणी पिया पेट गुज़र कंदा हुआ। जॾहिं सौदागर नंढड़ो छोकिरो पंहिंजे घर खणी आयो तॾहिं संदसि ज़ाल खांसि पुछियो। सौदागर सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि। ज़ाल ॿुधंदे ई तमामु कावड़ में भरिजी वई ऐं मुड़ुस खे चयाईं त तो को चङो कमु न कयो आहे, पैसा पैसा थींदा आहिनि, कॾहिं न कॾहिं मिली वञनि हा, पर ही मासूम बचिड़ो माउ पीउ खां जुदा करणु तोखे मुनासिब न हो। जेकॾहिं तुंहिंजो को अहिड़ो बचिड़ो तोखां जुदा करे त छा तूं उन जी तकलीफ़ सही सघंदे? तंहिं करे यकदमि वापसि वरी उन हंध ते वञ, ही ॿार माउ पीउ जे हवाले करे अचु। सौदागर ज़ाल जी अहिड़ी क्यास वारी ॻाल्हि ॿुधी दिलि खे थधो कयो ऐं ज़ाल जे चवण ते ॿार खणी झंग में मोटी आयो, पर बादशाह खे उते न ॾिठईं। घणी ॻोल्हा कई, सॼो झंग रुलियो, पर उन्हनि जो को बि ॾस पतो न पियो। लाचार छोकिरो मोटाए पंहिंजे घर खणी आयो ऐं समूरी हक़ीक़त ज़ाल खे करे ॿुधाई। ज़ाल तमामु सुलछणी ऐं ॾाही हुई, तंहिं ॿार खे खणी पाण वटि रहायो ऐं पंहिंजे औलाद वांगुरु बराबरि ॼाणे न पाइण लॻी। सौदागर खे हिकु पुटु अॻे बि हो, सो बि नंढड़ो हो। हाणे ॿिन्ही ॿारनि जे निपाइण जो कमु सौदागर जी ज़ाल करणु लॻी ऐं दिलि सां ॿिन्ही खे हिकु जहिड़ो भाइण लॻी। होॾां बादशाही राणी पंहिंजो पुटु सौदागर जे हवाले करे सामी फ़क़ीर जी ॻोल्हा में इहो झंग छॾे कंहिं ॿिए हंधि वञी निकिता ऐं पोरियो करे पिया पेट पारींदा हुआ। संदन पुटु सौदागर जे पुट सां पिए पलियो। जॾहिं कुझु वॾड़ो थियो त सौदागर जो पुटु शहज़ादे सां विढ़णु लॻो। सौदागर जी ज़ाल बि ॿ चारि भेरा इहो रंग ॾिठो, सम्झाईं त मुंहिंजो पुटु ॾिंगो आहे। उन करे हिन पंहिंजे पुट खे हिकु दाई जे हवाले करे छॾियो ऐं शहज़ादे खे पाण वटि रहाईं। ॾींहं गुज़रंदे देरि कोन था कनि। छोकिरा जॾहिं वॾा थिया तॾहिं पाण में गॾिजी रांदि रूंद कंदा हुआ ऐं स्कूल बि गॾिजी वेंदा ईंदा हुआ। सौदागर जे पुट खे दाई ॿुधाए छॾियो हो त हीउ जेको ॿियो छोकिरो आहे सो को तुंहिंजो सॻो भाउ कोन्हे, पर इहो छोकिरो तुंहिंजे पीउ जो ख़रीद थियल बानो आहे। हिकिड़े भेरे जॾहिं ही ॿई ॼणा रांदि कंदे अची पाण में विढ़िया, सौदागर जे पुटनि खे चयो त तूं असांजो ग़ुलाम आहीं, उन करे वधीक तकड़ न कर। शहज़ादो इहे अखर ॿुधी ॾाढो ॾुखारो थियो
ऐं माउ वटि आयो ऐं अची चईं त अम्मा अदब चवे तो तूं असांजो ज़र ख़रीद बानो आहीं, छा इहो सच आहे? सौदागर जी ज़ाल चयसि त अब्बा न, इहो सभु कूड़ आहे, तूं भाणे जी ॻाल्हि खे छॾे ॾे। उन खां पोइ शहज़ादो सौदागर जी पुट ते ॻाल्हि ते को बि एतबार न कंदो हो। सौदागर जो पुटु तमामु हरकती हो। हिकिड़े ॾींहुं डोड़ंदे वञी किरियो ऐं अख में काठी लॻसि, जंहिं करे हिकु अख खां काणो थी पियो ऐं कुझु टंग खां मंडो अॻे ई हो। शहज़ादी सां पवंदी कोन हुअसि, पर संदसि माउ हिननि खे परचाए हिकु करे छॾींदी हुई। तंहिं करे अलबत ई पाण में ठही पिया ऐं हलंदा हुआ। आख़िर अची जवानी खे पहुता। ॿई गॾिजी शिकार कंदा हुआ ऐं गॾिजी घुमंदा फिरंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं ॿई ॼणा शिकार तां मोटिया ऐं अची हिकु नदी जे किनारे ते सैर करण लॻा, घुमण फिरण लॻा त एतिरे में परियां पाणी में हिकिड़ी चमकंदड़ शइ लुड़ंदी ॾिसण में आयनि। सौदागर जे पुटु नौकर खे हुकुम कयो त यकदमि इहा शइ पाणी खां ॿाहिरि कढी अच। नौकर यकदमि पाणी में घिरी जुती जो हिकु सोनो पादर कढी खणी आयो। सौदागर जे पुटु पादर ॾिसी चयो त हीउ गरी क़ीमत वारो कहिड़ो न सुठो पादर आहे ऐं हिन जो पाईंदड़ त अलाए छा हूंदो। बसि पोइ त उन जुती पाईंदड़ नाज़नीन ते पर पुटु आशिक़ थी पियो ऐं पादर खे चुमी ॾेई मथसि ऊंधो थी किरी पियो। शहज़ादे हिन खे उथारियो, पर हीउ उथण लाइ तयारु न हुजे, न कंहिंजी ॻाल्हि ॿुधे न सुणे, मतिलबु त इश्क में अड़िजी वियो ऐं सान्याह खां निकिरी वियो। इहा पई दांह पवे त शादी कंदसि त इन सोने पादर वारी औरत सां। आख़िर शहज़ादे दिलासो ॾिनसि त हेकर तूं घर हल, बाक़ी आउं तोसां वाइदो थो करियां त ज़रूरु उन ज़ाल जी ॻोल्हा करे तोखे परणाईंदुसि। तॾहिं मस सौदागर जो पुटु साणसि गॾिजी घर आयो। शहज़ादे पंहिंजे भाउ जी इहा हालत ॾिसी ॾाढो परेशान थियो ऐं यकदमि सामान सीधो तयारु करे ॿियो माल खणी सौदागर बणिजी जहाज़ आकारे उथी सफ़र ते हलियो ऐं उन साॻी नदीअ जे किनारो वठी रवानो थियो त मन उन सोनी पादर वारी ज़ाल जो को ॾस पतो मिले। किन ॾींहंनि जी मुसाफ़िरी खां पोइ हिकिड़ी हंधि अची पहुतो। ॾिसे त नदीअ जे कप ते हिकिड़ो आलीशान महल बीठल आहे। शहज़ादे दिलि में सम्झो त शायदि इन महलात में इहा शहज़ादी हुजे जंहिंजो पादर नदी में किरी पियो हुजे, जेको लुणंदो असांखे हथ आयो आहे। शहज़ादे उते जहाज़ जो लंगर हणी बीह रहियो ऐं ख़्यालु कयईं त जांच करे पोइ अॻिते वञिबो। ॾिठाई त नदी जे कप ते घणियूं ई ज़ालूं पाणी भरण अचनि वञनि पियूं, पर मर्द को बि कोन्हे। सम्झाई त शायदि महिलात वेझो आहे, उन करे मर्द माण्हू खे तड़ ते अचण वञण जी इजाज़त न आहे। हाणे आउं कीअं हक़ीक़त मालूम करियां? आख़िर शहज़ादे पाण ज़नानो लिबास करे ठही जुड़ी जहाज़ तां लही कप ते बीठो। एतिरे में ॿियूं ज़ालूं बि पाणी भरण लाइ तड़ ते अची गॾु थियूं। तिन हिन खे नई ज़ाल ॾिसी सुठी सीरत ऐं सुहिणी सूरत पसी शहज़ादे खां पुछऊं त अबा तूं केरु आहीं ऐं किथां आई आहीं? असांखे पंहिंजो हाल अहवाल त ॿुधाए। शहज़ादो जेको मायाणो लिबास करे उते बीठो तंहिं खिली जवाबु ॾिनो, नानी आउं परदेसण आहियां, ॾूरां ॾेह जी वेठल आहियां। हीउ जहाज़ माल जो भराए वापारु करण लाइ निकिती आहियां। 2-3 ॾींहं रही जहाज़ वठी ॿिए पासे हली वेंदुसि। पर नानी हिकिड़ी ॻाल्हि ते त ॿुधाए, हू परियां जेका महिलात बीठी आहे उन में केरु थो रहे? पोड़ी चयो त अम्मा, इहा महिलात मुल्क जे बादशाह जे धीअ जी आहे, जेका पीउ सां ज़िद करे धार महिलात ठाराए अची रही आहे। महिलात जे चइनी तरफ़नि खां पहिरीं माण्हू ऐं पोइ शींहनि जो पहिरो अथसि। अहिड़ो शर्त रखियो अथसि त जेको माण्हू सभु पहिरां लंघे मूं ताईं पहुचंदो, इहो मुड़ुसु कंदुसि। उन अहवाल खां पोइ हू ज़ालूं पाणी भरे सभु का पंहिंजे घर रवानी थी ऐं शहज़ादो बि जहाज़ ते मोटी आयो
ऐं ज़नानो वेस लाइ मर्दानो लिबास करे जहाज़ ते वेही सोचण लॻो। राति ख़ैर जी गुज़री। सुबुह थियो त शहज़ादो पाण सां नौकर साण करे शहर वियो ऐं दिलि में सोचाई त को अहिड़ो कारीगर ऐं होशियारु वाढो मिली पवे जेको को काठ जो घोड़ो ठाहे ॾे जंहिंमें अंदरि माण्हू जे वेहण जी जाइ बि हुजे ऐं अहिड़ो उन में सिस्टम रखियलु हुजे जो घोड़े खां हलण चलण नचण टपण ऐं खिलण जो कमु बि वरितो वञे। पोइ उन महिलात में राणी वटि पहुचणु शायदि सवलो थी पवंदो। उन शहर में घणी ॻोल्हा करण सां हिकिड़ो वाढो हथ आयसि जंहिं खेसि काठ जे घोड़े ठाहे ॾियण लाइ चई। वाढो तमामु कारीगर हो। तंहिं चयसि त हाज़िर साईं, पर मज़ूरी 1000 रुपया वठिबा, घोड़ो ठाहे ॾींदुसि। शहज़ादे क़बूल कयो ऐं 2 ॾींहंनि खां पोइ वॾो आलीशान घोड़ो ठाहे तयारु करे खणी आयो जेको शहज़ादे खे ॾाढो पसंदि आयो ऐं खेसि 1000 रुपया ॾेई ख़ुशि करे रवानो कई। शहज़ादो पाण उन घोड़े अंदरि थी वेठो ऐं नौकरनि खे सम्झाईं त अवी घोड़े खे हुकुम करियो त घोड़ा उथ बीह नच हल या खिल त घोड़ो बि ईअं कंदो। ऐं जॾहिं शहज़ादो सॼो कमु घोड़े जो सिखी वियो ऐं नौकर बि सम्झी विया तॾहिं शहर सॼे में पड़ो घुमायो वियो त सुभाणे काठ जो घोड़ो शाही बाज़ार में अजीब अजीब खेल ॾेखारींदो। ॿिए ॾींहुं शहर जा माण्हू मुक़रर वक़्त ते शाही बाज़ार में अची गॾु थिया। काठ जो घोड़ो शहज़ादे समेत नौकर खणी उते आया। शहज़ादो लिक छुप में घोड़े अंदरि घिड़ी वेठो। नौकर घोड़े खे हुकुम कयो, अड़े काठ जा घोड़ा उथी सिधो थी बीह त घोड़ो यकदमि सिधो थी बीही रहियो। वरी चयऊं त घोड़ा उथी हल चल त घोड़ो हलण चलण लॻो। वरी हुकुम थियसि त घोड़ा उथी नच त घोड़ो नचण शुरू थी वियो। घोड़े सभु कुझु करे ॾेखारियो। माण्हुनि जूं अखियूं घुमी वियूं ऐं हर तरफ़ वाह वाह जा नारा लॻण शुरू थी विया। आख़िर खेल पूरो थियो। सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे गस सां रवाना थिया। नौकर घोड़ो खणी पंहिंजी जाइ ते आया। वरी ॿिए ॾींहुं बि आम पड़ो आयो त सुभाणे सुबुह जो फलाणे वक़्तु शहर जे हिकु वॾे मैदान में घोड़े जूं रांदियूं ॾेखारियूं वेंदियूं। जंहिंखे ॾिसणो हुजे सो अचे। शहर जे किन माण्हुनि त अॻे इहो तमाशो ॾिठो हो। तिन ॿियनि खे बि ॿुधायो त घोड़ो जेको आहे सो वाह जा कम थो ॾेखारे। सो तमामु घणा माण्हू पंहिंजा कमकार छॾे हट बंदि करे घोड़नि जूं रांदियूं ॾिसण उते पहुची विया। सॼो मैदान माण्हुनि सां भरिजी वियो त घोड़े पंहिंजूं रांदियूं शुरू कयूं जेके माण्हुनि खे ॾाढियूं पसंदि आयूं। को चवे त हथ जी चालाकी आहे, को चवे त जादू आहे, मतिलबु त को माण्हू कहिड़ी ॻाल्हि करे को कहिड़ी करे। खेल पूरो थियो त वरी बि सभु को पंहिंजे घर रवानो थियो। शहज़ादो घोड़े समेत पंहिंजी जाइ ते अची आरामी थियो। घोड़े जे रांदियुनि जी ॻाल्हि सॼी शहर ऐं घर घर मशहूरु थी वई। आख़िर इहा ॻाल्हि शहज़ादी जे कन ते बि वञी पई। जंहिं पंहिंजी बानी खां पुछियो, जिन ॿुधायसि त साइण घोड़े जी हाक सॼे शहर में आहे। ॿुधी आयूं त ॾाढा सुठा कम थो ॾेखारे। शहज़ादी पहिरीं त माठ में अची वई, पर पोइ दिलि न रहियसि त संदसि बानी खे चई त बाबे खे वञी चओ त उन घोड़े जे रांदियुनि ॾिसण जी मूंखे बि घणी सिक थी पई आहे। महिरबानी करे उनखे हुकुम करियो त मूंखे बि अची काठ जे घोड़े जूं रांदियूं ॾेखारे। बानी यकदमि बादशाह वटि हाज़िर थी अर्ज़ु कयो। बादशाह सलामत शहज़ादी जो बि ख़्यालु आहे। बादशाह घोड़े वारनि नौकरनि जे हथां चवाए मोकिलियो त अॼु राति काठ जे घोड़े जूं रांदियूं मुंहिंजी शहज़ादी ॾिसंदी ऐं यकदमि वञी उते हाज़िर थियो। राति थी त घोड़े वारा घोड़ो तयारु करे उन शहज़ादे खे विहारे घोड़ो अंदरि महिलात में मोकिले ॿिया माण्हू सभु ॿाहिरि बीह रहिया। घोड़ो अंदरि पहुचंदे ई पट ते किरी पियो। शहज़ादे घोड़े खे ॾिसण लाइ वेझो आई। उते यकदमि शहज़ादो घोड़े अंदरां ॿाहिरि निकिरी आयो। शहज़ादी हैरान थी वई त हीउ वरी छा आहे। वरी शहज़ादो बि सुहिणो सो अखियूं अखियुनि में खुपी वयुनि। शहज़ादे चयसि त ए नाज़बीन, कंहिं बि नमूने सां आख़िर तुंहिंजे अॻियां पहुची वियुसि ऐं तुंहिंजो शर्त जेको सो मूं खटियो आहे। शहज़ादी इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं पंहिंजे पीउ खे चवाए मोकिलियो
त मूं पंहिंजो वर हथ कयो आहे, जल्द शादी जो बंदोबस्तु कयो वञे। बादशाह इहो अहवालु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, शादी जो इंतज़ाम करण जो हुकुम कयईं ऐं पोइ ॾाढे धाम धूम सां शादी थी। शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में क़ुर्ब मोहबत सां सॼो ॾींहुं गुज़ारींदा हुआ। फ़क़ति राति जो जॾहिं पलंग ते सुम्हंदा हुआ त शहज़ादो विच में तलवार रखी पंहिंजो पासो वठी सुम्ही रहंदो हो ऐं शहज़ादी खे अजीब लॻो त हेॾी मोहबत हूंदे बि हीअ तलवार रखी मूंखां परे पियो गुज़ारे, उनजो छा सबबु आहे। आख़िर हिकु राति शहज़ादे खां उनजो सबबु पुछाईं त महिरबानी करे ॿुधायो त तव्हीं ईअं छो पिया करियो ऐं उन में कहिड़ो मतिलबु रखियलु आहे। शहज़ादे चयसि त ॿियो को बि मतिलबु कोन्हे, ॻाल्हि हीअ आहे जेका सौदागर जे पुट जी हुई, सा सॼी पेराइती ॻाल्हि करे ॿुधाईं ऐं चवणु लॻो त उन करे तूं मूं वटि अमानत आहीं ऐं अमानत में ख़यानत करणु इंसानियत कोन्हे। शहज़ादी ॿुधी बाहि थी वई ऐं चयईं त शहज़ादा, मूं तोसां लाऊं लधियूं आहिनि ऐं आऊं तुंहिंजी आहियां ऐं हमेशह तुंहिंजी थी रहंदसि, ॿिए कंहिंखे आऊं सुञाणा बि कोन थी, तूं वरी इहो छा थो चईं। पर शहज़ादो पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो। शहज़ादी हिन जी हेॾी शराफ़त ॾिसी वधीक मोहबत में क़ाबू थी वई। शहज़ादी जे पीउ बादशाह बि पंहिंजे जीअरे हुकूमत जूं वाॻूं खणी नाठी जे हवाले कयूं। हाणे शहज़ादो पंहिंजे सहुरे जी बादशाही बि हलाइणु लॻो। थोरे घणे ॾींहं शहज़ादो पंहिंजे वाइदे पालण लाइ पंहिंजे ॻोठ वञण जूं तयारियूं करणु लॻो। बादशाह खां मोकल वरितईं। बादशाह त छॾणु न पियो करेसि, पर आख़िर इजाज़त ॾिनई। शहज़ादी पंहिंजी हिकिड़ी साहेड़ी पाण सां वठी हलण लाइ संभराई ऐं शहज़ादे खे ॿुधाईं त हीअ असल मुंहिंजी ख़ासि बानी हुई, मगर मूंसां वफ़ादार रही आहे, उन करे मूं खेसि पंहिंजी साहेड़ी करे रखियो आहे ऐं मुंहिंजी हाल महरूम थी रही आहे। आउं हिन खे पाण सां ज़रूरु वठी हलंदुसि। शहज़ादो चयो त मूंखे कहिड़ो एतिराज़ु आहे, भले वठी हलेंसि। पोइ ही सभु मोकिलायो थी हलिया। वाट ते शहज़ादी शहज़ादे खां संदसि सचो सचो हाल पुछंदे चयो त भलाई करे मूंखे खां कुझु बि न लिकाए, तूं केरु आहीं ऐं तुंहिंजो असल वतन कहिड़ो आहे। शहज़ादे पंहिंजो समूरो हाल अहिवाल सचो अवल खां आख़िर ताईं ॿुधायो ऐं चयईं त शहज़ादी, राति ॾींहं दिलि में इहो फ़िक्रु अथमि त मुंहिंजा माउ पीउ ख़बर न आहे जीअरा आहिनि या मरी विया, झंग में अलाए किथे रुलंदा हूंदा, पेट बि भरे खाईंदा हूंदा अलाए न। ईअं चवंदे शहज़ादे खे अखियुनि मां लुड़क किरी पिया। शहज़ादी खे बि हिन जे हाल ते ॾाढो क्यास आयो ऐं खेसि दिलासो ॾिनई त तूं फ़िक्रु न कर, अलाह मालिक आहे, विछड़ियल हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदा। ईअं हिकु ॿिए खे दिलासा ॾींदा रहिया। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ जहाज़ अची शहज़ादीअ जे शहर में पहुतो। शहज़ादे यकदमि सौदागर जे पुट खे नियापो कयो त असीं अची विया आहियूं, इहा सोनी पादर वारी ज़ाल बि पाण सां आंदी आहे। सौदागर जो पुटु जेको एतिरे वक़्तु ग़म में ग़रक़ हो, सो इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। ऐं दौल तमामनि सां जंज करे जहाज़ ते परजण आयो। तेसिताईं शहज़ादी छा कयो जो जेका पाण सां गॾु साहेड़ी वठी आई हुई, उनखे आलीशान वॻो पाराए ॻह गिटा पाराए कुंवार करे विहारियो ऐं पाण वरी छा कयईं जो बानी वारो वेस ढके वेही रही। सौदागर ज़ादो जंज समेत आयो। शादी ख़ैर सां गुज़री ऐं घोट कुंवार खे वठी पंहिंजे घर पहुची वियो। शहज़ादे जा हींअर बानी जे वेस में हुई, तंहिं शहज़ादे खां मुल्क वापसि पंहिंजे मुल्क वञण लाइ मोकल घुरी। हिन ख़ुशी सां मोकल त ॾिनी, पर दिलि में ॾाढे ॾुख थियसि। इहो ई पिए ख़्यालु कयईं त आऊं अकेले जो अकेलो रहिजी वियसि। हलंदे महिल बानी दिलासो ॾिनसि, जेका उन शहज़ादी जी वेस बदिली करे बानी थी वेठी ऐं चयईं त शहज़ादा, फ़िक्रु न कर, धणी साईं तुंहिंजा विछड़िया दिलि वारा ज़रूरु तोखे मिलाईंदो, तोकल अलाह जी न छॾिजांइ। ईअं चई बानी मोकिलायो ऐं जहाज़ लंगर खयों। सड़ सावां थिया ऐं जहाज़ वेंदो रहियो। शहज़ादो ॾुख में अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ींदो सौदागर जे घर आयो ऐं अची नकली माउ सां मिलियो ऐं खेसि पुट जी शादी जूं मुबारकूं ॾिनाई। माण्स घणो ॾाढो ख़ुशि थी ऐं खेसि भाकर पाए चयईं त पुट, ही तुंहिंजा आहिनि, महिनत आहे, तव्हीं वधीक वॾी तकलीफ़ पंहिंजे भाउ जो वॾी तकलीफ़ करे पंहिंजे भाउ जो ॾुख दूरि कयो आहे ऐं वधीक मुबारकूं त तोखे हुजनि। ख़ैर ख़ुशि थी ॻाल्हियूं ॿोलियूं करे ॾींहं गुज़ारण लॻा। शहज़ादे खे पक थी त शहज़ादी त मूं हथनि सां सौदागर जे पुट खे आणे ॾिनी हुई
ऐं हिकिड़ो इहो सूर ॿियो अची माउ पीउ जी यादि पियो, सो कुझु बि सुठो न पियो लॻेसि। ऊंधो मोह करियो, जिथे अचे उते पियो हुजे। कंहिं वक़्तु खाए पियो त कंहिं वक़्तु लंघण सुतो पियो हो। शहज़ादी जहाज़ हाकारे अॻिभरो थी त विच में ख़्यालु त पहिरीं शहज़ादे जे माउ पीउ जी ॻोल्हा करे हथु करियां, पोइ ॿी ॻाल्हि। सो जहाज़ के झंगल जे तरफ़ लंगर हणाए पाण मर्दानो वेस करे निकिती झंग ॻोल्हण। आख़िर रुलंदे रुलंदे हिकिड़े हंधि पहुती। ॾिठईं त ज़ाल ऐं मुड़ुसु ॿ ॼणा काठियूं करे रहिया आहिनि। मोह मुआदे में आहिनि त मोचारा, ॿियो त ग़रीब, पर ज़ाल जी शिकल शहज़ादे सां मिले पई। सो शक पियसि मथां इहे संदसि माउ पीउ न हुजनि। वधी उन्हनि वटि आई ऐं उन्हनि खां हाल अहवाल पुछण लॻी, मगर हिननि हाल अहवाल ॿुधाइण खां लारायो। फ़क़ति एतिरो चयूं त बाबा, असीं असल अहिड़ा ई झंग जा राहकू आहियूं ऐं असांजो असल कम ई काठियूं विकिणणु आहे। पर शहज़ादी खे हिननि जी हेणे आवाज़ मां इहे मालूम थियो त पक इहे ई आहिनि। सो हिननि खे दावत ॾेई पाण वटि रहण लाइ चयाईं। हिननि इहा ॻाल्हि क़बूल न कई ऐं चयूं त बाबा, रब तोखे साईं सलामत रखे। असीं ग़रीब आहियूं, दावतूं खाईंदा आहिनि अमीर माण्हू, असांखे माफ़ी ॾे। शहज़ादी खे हिननि जे ॻाल्हाइण मां बिल्कुलु ख़ातिरी थी त झंग जा माण्हू अहिड़ी गुफ़्तगू न करे सघंदा आहिनि। हिन जो ॻाल्हाइण ई अमीराणो थो ॿुधिजे। सो पक ॼाणे हिननि खे मेड़ू मिनथूं करे ख़ुदा करण जी दावत क़बूल कराए पाण सां वठी जहाज़ ते आई ऐं उम्दा उम्दा ताम तयारु करे खेनि खाराए प्यारे ॾाढो ख़ुशि कयईं। खाइण महिल ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि हिक ॿिए ॾे निहारे अखियुनि मां लुड़क पे वाया। पंहिंजे गुज़िरियल वक़्त खे ऐं हिन वक़्तु हलंदड़ वक़्त खे यादि करे पे रुना ऐं ख़ुदा जो शुक्र बि कयूं। शहज़ादी लिकी लिकी इहो रंग पे ॾिठो। राति थी त हिननि खे दिलासो ॾेई चयईं त बाबा, मूं वटि ख़ुदा जो ॾिनो सभु कुझु आहे। अवी ग़रीब अची पोड़ा थिया आहियो। मुंहिंजी दिलि खे बि तव्हीं वणी विया आहियो। तंहिं करे हाणे बाक़ी हयाती जा ॾींहं मूंसां गॾिजी गुज़ारियो। मूंखां जेका ख़िदमत थी सघंदी सा तव्हांजे लाइ पंहिंजे वससारू कंदुसि। मूंखे बि पंहिंजो पुटु करे ॼाणो। हिननि जॾहिं हिन जी अहिड़ी हुब ॾिठी तॾहिं इहा ॻाल्हि क़बूल करे वटसि रहण लॻा ऐं ख़ुशि गुज़ारण लॻा। ॿ चार ॾींहं गुज़रिया त शहज़ादी हिननि खे रिझाए संदन सचो सचो हाल अहवाल पुछियो। हिननि बि हाणे हिन खां लिकाइण मुनासिब न सम्झो। अवल खां आख़िर ताईं पंहिंजो सॼो अहवाल ॿुधायूं। शहज़ादी ॿुधी ॾाढो ख़ुशि थी ऐं धणी जा शुक्र कयाईं त जंहिं कम जी ॻोल्हा लाइ आई हुअसि उन में कामयाबु थियसि। शहज़ादी हेतिरो वक़्तु मर्दानो लिबास करे ढकी पे हली ऐं पाण खे लिकाईं। हिननि पोड़नि जी ख़िदमत पे कई। हीअ पोड़ा हिन जो राज़ परूड़े न सघिया त हीउ जहाज़ कंहिंजो आहे ऐं उन ते हीउ जेको मर्दानो वेस करे घुमंदो पियो वते इहो केरु आहे। पर शहज़ादी दिलि में ख़्यालु कयो त हाणे पोइते वरिजे, शहज़ादे सां मिलिजे ऐं संदसि माउ पीउ बि मिलाइजे ऐं पाण खे बि सुञाणिजे। इहो ख़्यालु करे जहाज़ वारनि नौकरनि खे उते ई छॾे ऐं पाण उन फ़क़ीराणे मर्दाने वेस में उन्हनि पोड़नि खे वठी घुमण जे ख़्याल सां घस वठी निकिती। मोटी जॾहिं शहर जे वेझो आई तॾहिं पोड़नि अॻिते हलण खां इनकार कयो ऐं चयूं त हीउ उहो साॻियो मुल्क आहे जेको असीं छॾे निकिता हुआसीं ऐं इते मोटी हलणु हाणे मुनासिबु कोन्हे। आख़िर शहज़ादी हिननि खे चयो त भला अवी हिन वण हेठां वेही आराम करियो त आऊं शहर मां कुझु खाधे पीते जो सामान आणियां। बुख बि लॻी आहे ऐं खाए पी पोइ ॿिए पासे हलंदासीं। हिननि इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं शहज़ादी शहर मां खाधे पीते जो सामान आंदो। हिननि टिनी ॼणनि नदी जे कप ते वेही खाधो पीतो ऐं आराम करण लाइ तरसी पिया ऐं ॾींहुं बि ठरी पियो। पर शहज़ादी जी दिलि में त रिथ ई ॿी हुई त कंहिं बि तरह शहज़ादे सां मिली पाण खे बि सुञाणारिजे ऐं उन वीचार में वण हेठि ख़्यालु पचाइण लॻी त हाणे छा करणु खपे। शहज़ादो पंहिंजे माउ पीउ जी जुदाई ऐं शहज़ादी जे हथां वञण जे ॾुख में सदाईं ग़मनाक रहंदो हो। उन ॾींहुं हिनखे ख़्यालु थियो त नदी जे कप ते वञी कुझु रूह रहिजाइजे। सो पंहिंजी जाइ तां उथी नदी जे कप ते सैर करणु आयो। अञा उते पहुतो त परियां हिकु वण हेठां माण्हू ॾिठईं। रत खे चवंदा आहिनि त छिक थींदी आहे ऐं दिलि न रहियसि। रेड़ी उन्हनि परदेसी माण्हुनि वटि आयो। ख़्यालु कयईं त उन्हनि सां ॿ चारि ॻाल्हियूं करे रूह विंदरायां। वेझो आयो त शहज़ादी त यकदमि सुञातसि, पर हिन
शहज़ादी जा मुहांडा ॾिसी दिल में सोचो तो ख़ुदा जा बि अजीब रंग आहिनि। फ़क़ीर जा मुहांडा बि मुंहिंजी प्यारी शहज़ादी सां मिलनि था। ख़ैर माण्हू माण्हुनि जहिड़ा पिया आहिनि, पर पुट खे ॾिसी माउ जी रत में कशिश पैदा थी। नेठि हिक ॿिए सां ॻाल्हाइण ऐं हाल अहिवाल पुछा करण लॻा। हाल अहिवाल ॾींदे सॼी ॻाल्हि पधिरी थी पई। सभु रोई हिक ॿिए सां मिलिया। शहज़ादी फ़क़ीराणो लिबास मर्दानो वेस मटाए पंहिंजो ज़नानो वेस ढकियो ऐं पोइ वेही समूरो हाल शहज़ादे खे ॿुधाईं। ऐं पोड़नि खे ख़बर पई त मार ही फ़क़ीर जेको मर्दाने वेस में थो हले, इहा त का माई हुई। सा असांजी नूंहुं ऐं हेॾां वरी पुट बि मिलियो। सेठ तमामु ख़ुशि थिया ऐं सभई गॾिजी पंहिंजे जहाज़ ते आया ऐं वठी जहाज़ हाकारियूं। कुझु ॾींहंनि जी मुसाफ़िरी करण खां पोइ अची शहज़ादी जी मुल्क में पहुता। बादशाह पंहिंजे नाठीअ ऐं शहज़ादी सां मिली तमामु घणो ख़ुशि थियो। पोइ बादशाह जी सॼी वाग शहज़ादे जे हवाले कयईं ऐं खेसि चयईं त अबा हाणे आउं पोड़ो थी वियो आहियां, भायां त हयाती जा बाक़ी ॾियारा ख़ुदा जी इबादत में रहां। तूं केॾांहुं बि वञण जी हाणे न कर ऐं पंहिंजी हुकूमत खे हिमत सां संभालींदो रहो। पोइ बादशाह पंहिंजे नाठी माउ पीउ सां मिली वधीक ख़ुशि थियो। इहे बि ख़ुदा जी इबादत में मशगूल थी विया ऐं औलाद लाइ दुआऊं घुरंदा रहिया। शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में ॾाढी मोहबत सां गुज़ारण लॻा। जीअं हिननि विछड़ियलनि खे ख़ुदा पाक मिलायो, तीअं शाल सभिनी जूं नेक उमेदूं बि धणी साईं पूरियूं करे। दोस्तो, हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे लाइक करणु न विसारंदा। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में। तेसि ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।